विरासती सॼी ज़िंदगी सहाफ़त खे अर्पींदड़ समाजी कमनि तोड़ी सकाफ़त खे उजागर करण में सदाईं अॻभर रहंदड़ सीनियर सहाफ़ी मीर मोहम्मद सहतो जी तुर्बत ते अजरक जी चादर चाढ़े गुलनि जी वर्खा करे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। दाली शहर में संदसि पुटनि सहाफ़ी सिराज मीर सहतो, सजाद मीर सहतो ऐं वफ़ा मीर सहतो पारां ताज़ियती मेड़ाको पिणु कोठायो वियो। ताज़ियती मेड़ाके में सिंध जे नाले वारे सुगढ़नि उस्तादनि मोहम्मद हसन हकड़ो, ख़लीफ़ो सोलंगी, उस्ताद मोहम्मद बख्श सहतो, समद सहतो ऐं ग़ुलाम हैदर सियाल समेत ॿियनि सकाफ़ती वेस पाए शिरकत कई। मेड़ाके में आयल महिमाननि मरहूम जी तुर्बत ते पहुची फातिहा ख़्वानी करे अजरक जी चादर चढ़ण ऐं गुलनि जी वर्खा करे संदसि मग़फ़िरत लाइ दुआ पिणु कराई वई। मेड़ाके में आयल सुगढ़नि शाइरी पढ़ी लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे मरहूम जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो त मीर मोहम्मद सहतो सॼी ज़िंदगी सहाफ़त खे अर्पे छॾी हुई। पंहिंजी ज़िंदगी में हज़ारे ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जो आवाज़ु बणियल रहियो। सहाफ़त सां गॾु सामाजिक कमनि में सदाईं अॻभर रहंदो हुयो। इलाइक़े जे केतिरनि ई मज़लूम लम्हनि खे इंसाफ़ ॾियण लाइ अहम किरदारु अदा कंदो हुयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।